अहम ख़बर ॾींदासीं। टंडो गुलाम हैदर खां ॿिनि प्राइमरी स्कूलनि जूं इमारतूं ज़बून हाल हुजण सबबि मासूम शागिर्द पट ते वेही तालीम कराइण ते मजबूर आहिनि। ॻोठ करीम ॾिनो कीरियो जे बॉइज़ प्राइमरी स्कूल ऐं गर्ल्स प्राइमरी स्कूलनि जूं इमारतूं ड्रही पट थियण बैदि मरमत न थी सघी आहे। मासूम शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं सीअ में खुलियल आसमान हेठि पट ते वेही तालीम कराइण ते मजबूर बणियल आहिनि। टंडो गुलाम हैदर मां ख़बर वासा शेयर कई पिया। ॿिनि प्राइमरी स्कूलनि जूं इमारतूं ज़बून हाल हुजण सबबि मासूम शागिर्द पट ते वेही तालीम कराइण ते मजबूर आहिनि। ॻोठ करीम ॾिनो कीरियो जे बॉइज़ प्राइमरी स्कूल में गर्ल्स प्राइमरी स्कूलनि जूं इमारतूं ड्रही पट थियण बैदि मुरमत न थी सघी। मासूम शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं सीअ में खुलियल आसमान हेठि पट ते वेही तालीम कराइण ते मजबूर बणियल आहिनि। ख़बर ॾियूं पिया। टंडो गुलाम हैदर में ॿिनि प्राइमरी स्कूलनि जूं इमारतूं ज़बून हाल हुजण जे करे मासूम शागिर्द पट ते वेही तालीम कराइण ते मजबूर आहिनि। ॻोठ करीम ॾिनो कीरियो जे बॉइज़ प्राइमरी स्कूल ऐं गर्ल्स प्राइमरी स्कूल जूं इमारतूं ड्रही पट थियण जे करे मरमत न थी सघी। तफ़सील मालूम कंदासीं मुर्तज़ा लगारी खां। जी मुर्तज़ा आगाह कजो। बिल्कुल चलो गुलाम हैदर तरफां ॻोठ करीम ॾिनो कीरियो जे बॉइज़ ऐं गर्ल्स जेके स्कूल जूं इमारतूं आहिनि उहे ढही पट थियण सबबि स्कूल में पढ़ंदड़ जेके नियाणियूं ऐं छोकिरा स्कूलनि जे ज़ुबून इमारत आहे सर्दी में खुले आसमान पधरे पट ते वेही तालीम कराइण लॻा आहिनि। चलो गुलाम हैदर जेको स्कूलनि में जेको पढ़ंदड़ शागिर्दनि ऐं ॻोठाणनि जेको एहतियाती मुज़ाहिरो कंदे चयो त स्कूलनि जूं इमारतूं गुज़िरियल 10 वरनि खां ज़ुबून हाल आहिनि। असां ॻोठ जे हिकु दुकान ते वेही तालीम हासिल कंदा हुआसीं पर उते बि हाणे जॻह न आहे। मजबूर थी स्कूलनि जे ज़ुबून हाल इमारतनि जे ॿाहिरां खुले आसमान पट ते वेही तालीम हासिल कयूं पिया। जंहिं सबबि तालीम जेका आहे उहा सख़्तु मुतासिर थी रही आहे। ऐं होॾां वरी जेको ॻोठाणनि जे मोज़िन में जानी कीरियो, नवाज़ अली कीरियो, बाबर कीरियो ऐं ॿियनि जो चवणु आहे त इमारत जी मरमत ऐं फर्नीचर लाइ केतिरा ई भेरा चूंडियल नुमाइंदनि तइलीम अफ़सरनि खे चयो आहे पर केरु नथो ॿुधे। हिननि सिंध हुकूमत जे तइलीम अफ़सरनि खे अपील कंदे चयो त फर्नीचर ॾेई स्कूल जे ज़ुबून जे इमारतनि जी मरमत कराए ॻोठ जे ॿारनि जी तइलीम मुतासिर थियण खां बचाई वञे। जी महिरबानी अवां जी मुर्तज़ा आगाह करण लाइ।